साहब ॿियो को कमकार हुजे त ॿुधायो। बाबा को कमकार कोन्हे, तव्हां थोरो ॿाहिरि हलो, असां पाण थोरो ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे साहब, पोइ मां वञी अंदरि तव्हांजे कमरे जी सफ़ाई कयां। कमरे सफ़ा पे कर। ठीकु आहे, बस ठीकु आहे। ठीकु। साहब वारा कहिड़ी सलाह पिया कनि? यार मूंखे कहिड़ी ख़बर, जेकर तो कहिड़ो लाचार आहे त वञी साहिब खां पुछी आ। बसि से हाणे तूं बि मुंहिंजे लाइ साहब थी वई। इधर छोकिरी तोसां कॾहिं बि शादी करण लाइ राज़ी न थींदी। तूं हुन सां कॾहिं बि ज़बरदस्ती नथो करे सघीं। तुंहिंजे लाइ सुठो इन में ई आहे त तूं छोकिरीअ मां हथु कढु। जेकॾहिं छोकिरी खे छॾिणो हुजे हा न त हुनखे ॾटा ॾेई हिते जॻह में फासायूं ना। इधर जेकॾहिं मालिकनि पुलिस में वञी रिपोर्ट कराई त सोचो अथई छा थींदो। असांखे मुजरिम न आहियूं जो पुलिस जो सिधो शक असां ते वञे। इधर उहा ॻाल्हि घणो वक़्तु लिकी कान सघंदई। दिलबर जेको बि थियो ॾिठो वेंदो। मां फासी बि पयुसि न त तुंहिंजो नालो कोन ईंदो। अस्सलामुअलैकुम सलाम। लॻे थो तव्हां सां को मसइलो थियो आहे जो मुझल था लॻो। ख़ादिम तूं वञी मुंहिंजे माइटनि जे लाइ चांहि तयारु करे अच। मूंखे हिननि सां ज़रूरी हाल अहवाल वठिणो आहे। हुकुम त सही ईअं थो हलाई ॼण त हितां मालिक हुजी। सुभाणे तुंहिंजा बि महिमान ईंदा, पोइ छा मां बि हुननि जे लाइ चांहि न ठाहियां छा? न तव्हांखे छॾियो हाणे करे ईंदो। वञा थो नाराज़ न थी। ॾाढा पाण बि पकाओ, मां तव्हांखे सॼे दोस्तनि खे गुड़ खाराईंदो न। गुड़ खाराईंदो बसि। मोर तो साहब सां ॻाल्हायो। तव्हां हिते 2 मिंट वेहूं था, साहब वटि महिमान आहिनि। जीअं हुतां वांदो थींदो न असां सां अची मिलंदो। वॾी थी वई, असुल सफ़ा वॾी ॻाल्हि थी वई। बाबा अॼु सलाह कहिड़ी आहे? छोकिरीअ खे ॻोल्हण जे लाइ कोन था निकिरो छा? छोकिरी हिते पहुती कोन्हे, छोकिरी गुम थी वई आहे शहर मां। उनखे हिते ॻोल्हण मां कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं ओसि ताईं पुॼी हा न त पोइ ॻोठ बि अची वञे हा। हितां जी छोकिरी त न ढलाइजी वाक़ुफ़ आहे। पर छोकिरीअ खे शहर में ई ॻोल्हणो पवंदो, छो त गुम उते ई थी आहे। उते रांझन आहे, उहो वसा कोन घटाईंदो। खुदा कंदो शहर मां का सुठी ख़बर अची वेंदी इंशाअल्लाह। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।